वावली में लेडी हेल्थ वर्कर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ हेल्थ रिस्क अलाउंस ख़त्म करण ख़िलाफ़ रैली कढी ओपीडी के मुख्य गेट ते धरणो हयो वियो। रिपोर्ट कयो आहे अब्दुल रज़ाक पमहर। मातली में लेडी हेल्थ वर्कर ऐं पैरामेडिकल स्टाफ के वॾे अंग पारां खेनि रिस्क अलाउंस न मिलण खिलाफ़ रैली कढी ओपीडी के मुख्य गेट ते धरणो हयो वियो। उन मौके ते राशिदा निंदामाणी, शकीला अब्बासी, शबाना चांडियो, रिज़वाना दस्ती ऐं शाह मोहम्मद। डॉक्टर अब्दुल जब्बार चयो त सिंध हुकूमत रिस्क अलाउंस बंद करे वॾी नाइंसाफ़ी कई आहे। जेके असीं ॾुखे वक़्त में असां मुंहुं ॾिनो आहे, पोलियो पियारण वेंदा हुआसीं, माण्हू असां खां नफ़रत कंदा हुआ, चवंदा हुआ मूंखे किरोना आहे, असां खां पासे थी वियो। तॾहिं बि असां उन्हनि खे मुंहुं ॾेई असां पोलियो जो कमु कयो, कोविड जो असां कमु कयो, MR जो असां कमु कयो। हिन वक़्तु असांजो उन जो कहिड़ो सिलो मिलियो आहे। अपने हक के लिए बाहर निकले, रोडों पे चल रहे हैं, अपने बच्चों को घरों में छोड़ के आए हैं। तो हमारी हुकूमत से अपील है कि बराए मेहरबानी करके आप हमारा रिस्क अलाउंस बहाल करें। हम मर्दों के शाना बशाना काम करते हैं, किसी को कोई शिकायत का मौका नहीं देते हैं, मगर फिर भी हुकूमत हमारे साथ ये जुल्म कर रही है। जंग 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 वा मुंहिंजी अज़रा तो सा जंग वा, ही पलीत पेर कर परे, ही सिंध मुंहिंजो नंग वा। 8 नवंबर वाले जलसे ते असां उते हुआसीं कराची में। तव्हांजो को बि को माण्हू जो अमले जो को असां ॾांहुं मटे कोन आयो। असां हेतिरियूं भेनरूं बेणूं माइरियूं के पोड़ियूं के नंढियूं के वॾियूं के अदा, असांजा नंढा के वॾा सभु रोडनि ते, असां ॿार बच्चा पंहिंजा रोडनि ते छॾे असां हिते वेठा आहियूं। असांजा फील्ड वारा परेशान पिया थी हैं। हमने बच्चों को पढ़ाना भी है, हमने बीमारियों को भी मुंह देना है, हमने महंगाई को भी मुंह देना है, घर का राशन भी डालना है। मेहरबानी करके ये शहीद बेनज़ीर भुट्टो का प्रोग्राम था, हम उनकी बच्चियाँ, उनकी पैदावार है ये प्रोग्राम। तो आज बिलावल साहब भी खामोश हैं, हमें तो उनकी खामोशी पे हैरत हो। पूरो कयो तूं, मेहनत कई तूं, अॼु असांजा उहे पैसा रोके थो। ये असांजूं अदियूं जेके आहिनि, या इन्हनि सां गॾिजी असां पोलियो में कमु कयो आहे। ये कुता इन्हनि खे फिरियो आईंदा, धका थाॿा खाईंदा, माण्हुनि जूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं बर्दाश्त कंदा, घरनि में अलाए कहिड़ा कहिड़ा मसाला हूंदा हुआ। ऐं असां भाउरनि असां कहिड़ा कहिड़ा मसाला थिया। मुंहिंजा दोस्तरो असीं मिनिस्टर खे अर्ज़ु करी महिरबानी करे अहिड़ा अल्फाज़ न ॻाल्हायो जो असांजी दिलि आज़ारी थिए। असांजो न्याणियूं, छोकिरा, नंढा वॾा पोड़ा सभु मेडिकल पैरामेडिकल स्टाफ नर्स रोडनि ते आहिनि। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ॾुखे वक़्त में गवर्नमेंट असांखे पंहिंजो औलादी सम्झे, ऐं हिन वक़्तु जो जॾहिं असांजो मसइलो थिए थो तो असांखे पंहिंजो कंहिं रिश्ते में शामिल कोन थी करे लिखंदा वक़्तु। हिननि चयो त सदाईं रिस्क ते कमु कंदा आहिनि, पर अफ़सोस जो संदुनि रिस्क अलाउंस बंदि कयो वियो आहे। कैमरामैन एजाज़ निज़ामाणी सां गॾु अब्दुल रज़ाक पमहर, आवाज़ TV न्यूज़, मातली।